ओम शांति। अतिथि मूल्य तारीख है 23/8/2025। सब मीठा मीठा बाप दादा जनता मीठे मीठे ॿार बाबा आहिनि ताकि ज्ञान रत्न सां श्रृंगार करे वापसि घर वठी वञनि। हू राजाई में मोकिले ॾींदा त तव्हांखे अपार ख़ुशी में रहणो। हिकु बाप सां ई प्यार करो। बाबा आहिनि असांखे ज्ञान रत्न सां श्रृंगार करणु वापसि वठी वञणु। पोइ राजाई में बाबा मोकिले ॾींदा त अपार ख़ुशी में रहो। हिकु बाप सां ई प्यार करो। कृष्णा पंहिंजी धारणाउनि खे मज़बूत पको ठाहिण जो आधार छा आहे? उत्तर आहे पंहिंजी धारणा खे मज़बूत ठाहिण जे लाइ सिर्फ़ु ये पक्को करो कि अॼु जे ॾींहुं जो पास थियो सुठो थियो, पोइ कल्प पोइ थींदो। जो कुझु थियो कल्प पहिरियों बि थियो हुयो। नथिंग न्यू। इहा लड़ाई बि 5000 वर्ष पहिरियों लॻी हुई, पोइ वरी लॻंदी ज़रूरु। इहा बम्बो जो विनाश थियणो ई आहे। ईअं हर पल ड्रामा जी स्मृति में रहो त धारणा मज़बूत थींदी वेंदी। गीता दूर देश जो रहण वारो। ओम शांति। ॿार पहिरियों बि दूर देश सां पराए देश में आया आहिनि। हाणे हिन पराए देश में दुख आहे, इन करे पुकारंदा आहिनि पंहिंजे देश घर वठी हलो। तव्हांजी पुकार आहे न, ॾाढे समय खां यादि कंदा आया आहियो त बाप बि ख़ुशी सां ईंदा आहिनि। ॼाणंदा आहिनि मां ईंदो आहियां ॿारनि वटि जो ॿार कामचिता ते वेही जली आहिनि। उन्हनि खे पंहिंजे घर वठी वेंदमि, पोइ राजाई में मोकिले ॾींदमि। उन जे लाइ ज्ञान सां श्रृंगार बि करो। जो ॿार कामचिता ते वेही जली विया आहिनि उन्हनि खे पंहिंजे घर वठी वेंदमि ऐं पोइ राजाई में बि मोकिले ॾींदमि। उन जे लाइ ज्ञान सां श्रृंगार बि करो। ॿार बि बाप सां जास्ती ख़ुशि हुजणा खपनि। बाप जबकि आया आहिनि त उन्हनि जो ठही वञणो खपे न। उन्हनि खे ॾाढो लव करणो खपे। बाबा रोज़ सम्झाईंदा आहिनि। आत्मा ॻाल्हाईंदी आहे न। बाबा 5000 वर्ष पोइ ड्रामा अनुसार तव्हां आया आहियो। असांखे ॾाढी ख़ुशी जो खज़ानो मिले थो। बाबा तव्हां अपार झोली भरो था। असांखे पंहिंजे घर शांतीधाम में वठी वेंदा, पोइ राजधानी में मोकिले छॾंदा। केतिरी अपार ख़ुशी हुजणी खपे। बाबा चईंदा आहिनि असांखे हिन पराई राजधानी में ई अचिणो। बाबा जो ॾाढो मिठो ऐं वंडरफुल पार्ट आहे, ख़ासि जबकि हिन पराए देश में आया आहिनि। इहे ॻाल्हियूं तव्हां हाणे ई सम्झंदा आहियो, पोइ इहे ज्ञान प्रायलोक थी वेंदो। हुते दरकार ई न रहंदी आहे। बाबा चईंदा आहिनि त केतिरा बेसम्झ थी विया आहिनि। ड्रामा जो एक्टर हूंदे बि बाप खे न ॼाणंदा आहियूं। जो बाप ई करन करावन हारा छा कराईंदा आहिनि इहे भुलिजी वेंदा आहिनि। सॼी पुराणी दुनिया खे हेवन ठाहिण ईंदा आहिनि ऐं ज्ञान ॾींदा आहिनि। उहो ज्ञान जो सागर आहे त ज़रूरु ज्ञान ॾियण जो कर्तव्य कंदा न, पोइ तव्हांखां कराईंदा बि। पोइ ॿियनि खे बि मैसेज ॾियो कि बाबा सभिनि जे लाइ चईंदा आहिनि हाणे देह जो भान छॾे मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। मां श्रीमत ॾींदो आहे न। पाप आत्मायूं त सभु आहिनि। त हिन समय झाड़ तमो प्रधान जर्जरीभूत अवस्था खे पायो।
जीअं बाज़ जी जंगल खे आग लॻी वेंदी आहे त हिकदमि सॼो ई जली करे ख़तमु थी वेंदो। जंगल में पानी किथां खां ईंदो जो आग खे बुझाए। ये जो भी पुराणी दुनिया आहे उनखे आग लॻी वेंदी। बाप चईंदा आहिनि नथिंग न्यू। बाप सुठी पॉइंट्स ॾींदा रहंदा आहिनि जो नोट करणी खपे। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿिया धर्म स्थापक सिर्फ़ु पंहिंजो धर्म स्थापन करणु ईंदा आहिनि। उन्हनि खे पैगम्बर व मैसेंजर आदि कुझु बि न चई सघंदा आहियूं। इहे बि ॾाढो युक्ति सां लिखिणो आहे। शिव बाबा ॿारनि खे सम्झाइनि था ॿार त सभु आहिनि, ऑल ब्रदर्स। त हर हिकु चित्र में आहे, हर हिकु चित्र में लिखत ज़रूरु लिखणी खपे। शिव बाबा ईअं सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॿार मां अची करे सत्युगी आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना सत्युगी आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे, जंहिंमें 100% सुख शांति पवित्रता सभु आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार मां अची करे सत्युगी आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे, जंहिंमें 100% सुख शांति पवित्रता सभु आहे। इन करे इनखे हेवन चइबो आहे। हुते दुख जो नाम न आहे। बाक़ी जो बि सभु धर्म आहिनि उन्हनि सभिनि धर्मनि जो विनाश कराइण निमित्त ठहींदो। मां सत्युगी आदि सनातन धर्म देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहियां, जंहिंमें 100% सुख शांति पवित्रता सभु आहे। इन करे उनखे हेवन चइबो। हुते दुख जो नाम निशान न आहे। बाक़ी जो बि सभु धर्म आहिनि उन्हनि सभिनि जो विनाश कराइण निमित्त ठहींदो आहे। सत्युग में हूंदो आहे हिकु धर्म, उहो आहे ई नई दुनिया। पुराणी दुनिया खे ख़तमु कराईंदो आहे। ईअं अहिड़ो धंधो त ॿियो कोई न कंदा आहिनि। चइबो बि आहे शंकर द्वारा विनाश। विष्णु बि लक्ष्मी नारायण ई आहे न। प्रजापिता ब्रह्मा बि त हिते ई आहे न, है न। प्रजापिता ब्रह्मा बि हिते ई आहे। इहे ई पतत खां पावन फ़रिश्तो ठहींदा आहिनि। इन करे पोइ ब्रह्मा देवता चईंदा आहिनि, जंहिंसां देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। ये बाबा बि देवी देवता धर्म जो पहिरियों प्रिंस ठहींदो आहे। त ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश। चित्र त ॾियणा पवनि, सम्झाइण लाइ इहे चित्र ठाता आहिनि। इन्हनि जे अर्थ जो कंहिंखे पतो न आहे। सुदर्शन चक्रधारी जो बि तव्हांखे सम्झायो आहे। परम पिता परमात्मा सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। उन्हनि में सॼो ज्ञान आहे त सुदर्शन चक्रधारी ठहिरिया न। ॼाणंदा आहिनि, असां ई ज्ञान ॿुधाईंदा आहियूं। बाबा त ईअं न चईंदा कि मूंखे कमल फूल समान ठहिणो आहे। सत्युग में तव्हां कमल फूल समान ई रहंदा। सन्यासियुनि जे लाइ इहे न चईंदासीं। हू त जंगल में हली वेंदा। बाबा बि चईंदा आहिनि पहिरियों पवित्र सतो प्रधान हूंदा आहिनि। भारत खे थमाईंदा आहिनि पवित्रता जे बल सां। भारत जहिड़ो पवित्र देश कोई हूंदो न आहे। जीअं बाबा जी महिमा आहे वैसे भारत जी बि महिमा आहे। जीअं भारत जी महिमा आहे वैसे भारत जी भी महिमा है। बाप जीअं भारत
भारत जी महिमा आहे, जीअं बाप जी महिमा आहे वैसे भारत जी बि महिमा आहे। भारत हेवन हुयो, इहे लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। पोइ इहे काॾे विया, हाणे तव्हां ॼाणंदा आहियो। कंहिंखे बुद्धि में थोड़ी हूंदो आहे कि इहे देवताऊं ई 84 जन्म वठी पुजारी ठही आहिनि। हाणे तव्हांखे सॼो ज्ञान आहे। असां हाणे पूज्य देवी देवता ठाहींदा आहियूं, पोइ पुजारी मनुष्य ठाहींदासीं। मनुष्य त मनुष्य ई हूंदा आहिनि न। इहे त चित्र क़िस्म क़िस्म जा ठाहींदा आहिनि, ईअं कोई मनुष्य हूंदा न आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग जा ढेर चित्र आहिनि। तव्हांजो ज्ञान त गुप्त आहे। इहे ज्ञान सभु न वठंदा। जो इन देवी देवता धर्म जा पता हूंदा उहे ई ज्ञान वठंदा। बाक़ी जो ॿियनि खे मञण वारा हूंदा उहो ॿुधंदा न। जो शिव ऐं देवताउनि जी भक्ति कंदा आहिनि उहे ई ईंदा। पहिरियों मुंहिंजी बि पूजा कंदा आहिनि, पोइ पुजारी ठही वेंदा आहिनि त पहिरियों मुंहिंजी बि पूजा कंदा आहिनि, पोइ पुजारी ठही वेंदा आहिनि त पंहिंजी बि पूजा कंदा आहिनि। त हाणे ख़ुशी थींदी आहे कि असां पूज्य खां पुजारी ठहूं था। हाणे वरी हाणे ख़ुशी थींदी आहे कि असां पूज्य खां पुजारी ठहिया, हाणे वरी पूज्य ठहूं था। केतिरी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। हिते त अल्पकाल जे लाइ ख़ुशी मल्हाईंदा आहिनि, हुते त तव्हां सदैव ख़ुशी में रहंदा आहियो। दीपमाला आदि लक्ष्मी खे सॾु करण लाइ न हूंदी आहे, दीपमाला हूंदी आहे कोरोनेशन ते। बाक़ी हिन समय जो उत्सव मल्हाइबा आहिनि उहे हुते हूंदा न आहिनि, हुते त सुख ई सुख आहे हिन समय। जबकि तव्हां आदि सनातन आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। इहे सभु पॉइंट्स लिखो। सन्यासियुनि जो हठ योग, तव्हांजो राजयोग। बाबा चवंदा आहिनि हिकु पेज में इहे जाते शिव बाबा जो नाम ज़रूरु हुजणो खपे। शिव बाबा असां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। निराकार आत्मा सां अची करे साकार में वेठियूं आहिनि। त बाप बि साकार में सम्झाईंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। शिव भॻवान वाच्य ॿारनि प्रति ख़ुदि हिते प्रेज़ेंट आहिनि। मुख्य पॉइंट्स किताब में ईअं क्लियर लिखियलु हुजे जो पढ़ण सां आपे ई ज्ञान अची वञे। मुख्य पॉइंट्स किताब में ईअं क्लियर लिखियलु हुजे जो पढ़ण सां आपे ई ज्ञान अची वञे। शिव भॻवान वाच्य थियण सां पढ़ण में मज़ो अची वेंदो आहे। इहा बुद्धि जो कमु आहे। बाबा बि शरीर जो लोन वठी करे पोइ ॿुधाईंदा आहिनि। इन्हनि जी आत्मा बि ॿुधंदी आहे। ॿारनि खे नशो ॾाढो रहणो खपे। बाप ते ॾाढो लव हुजणो खपे। इहे त उन्हनि जो रथ आहे। इहे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म इन में प्रवेश कयो आहे न। ब्रह्मा द्वारा असां ब्रह्मन ठाहींदा आहियूं, पोइ मनुष्य खां देवता ठाहींदा आहियूं। चित्र केतिरो क्लियर आहे, पर पंहिंजो बि चित्र मथे में बाजू में डबल सितार वारो हुजे। युगल सां असां ईअं ठहूं था। मथे में शिव बाबा असां ऐं पोइ असांजे भविष्य जो चित्र। उन्हनि खे यादि कंदे कंदे मनुष्य खां देवता ठही वेंदा। बिल्कुलु क्लियर आहे न। इहे रंगीन चित्र जो किताबु अहिड़ो हुजे जो मनुष्य ॾिसी करे ख़ुशि थी वञे। उन्हनि सां पोइ कुझु हल्का बि छपाए सघंदा आहियो ग़रीबनि जे लाइ। वॾनि खां नंढे खां नंढो करे सघंदा आहियो। रहस्य हुन में अची वेंदो आहे। गीता जे भॻवान वारो चित्र आहे मुख्य।
हुन गीता ते कृष्ण जो चित्र आहे। हुन गीता ते त्रिमूर्ति जो चित्र हुजणो खपे। हुजण सां मनुष्य खे सम्झाइण में सहज थींदो आहे। हुन गीता में कृष्ण जो चित्र, हुन गीता ते त्रिमूर्ति जो चित्र हुजण सां मनुष्य खे सम्झाइण में सहज थींदो आहे। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार ब्राह्मण आहिनि। प्रजापिता ब्रह्मा सूक्ष्म मतनि में त न थी सघंदा आहिनि। चईंदा आहिनि ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः। हाणे देवता केरु ठहिया? देवताउनि जो त हिते राज्य कंदा हुया, डिटेल त आहे न, त इहे सभु सुठी रीति सम्झाइणो पवंदो आहे। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा, ॿई हिते ई आहिनि। चित्र आहे त सम्झाइबो आहे। पहिरियों अलफ़ खे सिद्ध करो। अलफ़ खे सिद्ध करो, सभु ॻाल्हियूं सिद्ध थी वेंदियूं। पॉइंट्स त ॾाढा आहिनि। ॿिया सभु धर्म स्थापना करण ईंदा आहिनि। बाबा त स्थापना विनाश ॿई कराईंदा आहिनि। हूंदो आहे सभु ड्रामा अनुसार। ब्रह्मा चई सघंदा आहिनि, विष्णु चई सघंदा आहिनि। सूक्ष्म मतनि ब्रह्मा ॻाल्हाए सघंदा आहिनि, विष्णु ॻाल्हाए सघंदा आहिनि। छा सूक्ष्म मतनि में छा ॻाल्हाईंदा? इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। हिते तव्हां सम्झी करे पोइ ट्रांसफर थींदा आहियो मथां जी क्लास में। कमिरो ई ॿियो मिली वेंदो आहे। मूल वतन में कोई वेही त न सघंदो न, वेही त न वञिणो आहे न, पोइ हुतां खां नंबरवार अचिणो हूंदो आहे। पहिरियों मूल ॻाल्हि हिक ते जोर ॾियणो खपे। पहिरियों मूल ॻाल्हि हिकु ई आहे जो हिते जोर ॾियणो खपे। कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो। इहे सेमिनार आदि बि ईअं ई कल्प पहिरियों थिया हुया। इहे पॉइंट्स कढण सां अॼु जो ॾींहुं जो पास थियो सुठो थियो। पोइ कल्प पोइ ईअं बि थींदो। ईअं पंहिंजी धारणा कंदे पक्का थींदा वञो। बाबा चयो ई मैगज़ीन में बि ॿिजो हीअ लड़ाई लॻी। नथिंग न्यू। 5000 वर्ष पहिरियों बि ईअं थियो हुयो। इहे ॻाल्हियूं तव्हां ई सम्झंदा आहियो, ॿाहिरां वारा सम्झी न सघनि। सिर्फ़ु चईंदा ॻाल्हियूं त वंडरफुल आहे। अच्छा, कॾहिं अची करे सम्झी वठो। शिव भॻवान वाचा ॿारनि प्रति ईअं अक्षर हूंदा त अची करे सम्झंदा बि। नाम लिखियलु आहे न। प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं। प्रजापिता ब्रह्मा सां ई ब्राह्मण रचंदा आहिनि। ब्राह्मण देवी देवताए नमः। कहिड़ा ब्राह्मण? तव्हां ब्राह्मणनि खे बि सम्झाए सघंदा आहियो ब्रह्मा जी औलाद केरु आहे। प्रजापिता ब्रह्मा जा एतिरा ॿार त ज़रूरु हिते एडॉप्ट थिया हूंदा न। जो पंहिंजे कुल जा हूंदा उहो सुठी रीति सम्झंदा। तव्हां त बाप जा ॿार थी वियो। तव्हां बाप ब्रह्मा खे एडॉप्ट कंदा आहिनि, न त शरीर वारी चीज़ आई किथां। ब्राह्मण हिननि ॻाल्हियुनि खे सम्झंदा, सन्यासी न सम्झंदा। अजमेर में ब्राह्मण हूंदा आहिनि ऐं हरिद्वार में सन्यासी हूंदा आहिनि। पंडा ब्राह्मण हूंदा आहिनि। पंडा ब्राह्मण हूंदा आहिनि, परंतु उहे त बुखा हूंदा आहिनि। चओ तव्हां जिस्मानी पंडा आहियो, असां रूहानी पंडा आहियूं। तव्हांजो बि नाम पंडो आहे। पांडव सेना खे बि सम्झंदा न आहिनि। बाबा आहे पांडवनि जो सिरदार। चईंदा आहिनि हे ॿार मामेकम यादि करो त विक्रम विनाश थींदा ऐं हली वेंदा पंहिंजे घर। पोइ वॾी यात्रा थींदी अमरपुरी जी।
मूल वतन में केतिरी वॾी यात्रा हूंदी आहे। सभिनि जी सभु आत्मायूं वेंदियूं। मूल वतन में केॾी वॾी यात्रा हूंदी आहे, सभु आत्मायूं वेंदियूं। जीअं मकोड़नि जो झुंड वेंदो आहे न, मक्खियुनि जी बि रानी भॼंदी आहे त उन्हनि जी पिछाड़ी सभु भॼंदा आहिनि। वंडर आहे न, सभु आत्मायूं बि मच्छर मिसल वेंदियूं। शिव जी बारात आहे न, तव्हां सभु आयो ब्राइट। मां आहियां ब्राइड ग्रूम। तव्हां सभिनि खे वठी वञण लाइ आयो आहियां। तव्हां छी थी आहियो, हिन जे करे श्रृंगार करे साथ वठी वेंदुमि। जो श्रृंगार न कंदा त सज़ा खाईंदा। वञिणो त आहे ई। काशी कलवट में बि मनुष्य मरंदा आहिनि त सेकेंड में केतिरी सज़ायूं भोगे वठंदा आहिनि। मनुष्य चिलाईंदा रहंदा आहिनि। इहे बि ईअं ई आहे, सम्झंदा आहिनि असां जीअं कि जन्म जन्मांतर जो दुख सज़ा भोगूं था। उहो दुख जी फीलिंग ईअं थींदी आहे, जन्म जन्मांतर जे पापनि जो सज़ा मिलंदी आहे। जेतिरी सज़ायूं खाईंदा ओतिरो पद कम थी वेंदो। इन करे बाबा चवंदा आहिनि, योग बल सां हिसाब किताब चुकतो करो। यादि सां जमा कंदा वञो। नॉलेज त ॾाढी सहज आहे। हाणे हर कर्म ज्ञान युक्त करिणो आहे। ॿई ही पात्रनि खे ॾियणो आहे। योग बल सां हिसाब किताब चुकतो करो, यादि सां जमा कंदा वञो। नॉलेज त ॾाढी सहज आहे न। हाणे हर कर्म ज्ञान युक्त करिणो आहे। दान बि पात्र खे ॾियणो आहे। पापात्माउनि खे ॾियण सां पोइ ॾियण वारनि ते बि हुनजो असरु पवंदो। उहो बि पापात्मा ठही वेंदा आहिनि। ईअं अहिड़नि खे कॾहिं न ॾियणो खपे जो हुन पैसनि सां वञी करे कोई पाप आदि करे। पाप आत्माउनि खे ॾियण वारा त दुनिया में ॾाढा वेठा आहिनि। हाणे तव्हांखे त हीअं न करिणो आहे न। अच्छा, मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। हाणे हर कर्म ज्ञान युक्त करिणो आहे। पात्र खे ई दान ॾियणो आहे। पाप आत्माउनि सां हाणे कोई पैसा आदि जी लेन देन न करणी आहे। योग बल सां सभु पुराणा हिसाब किताब चुकतो करणो आहे। ॿियो आहे अपार ख़ुशी में रहण लाइ पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बाबा तव्हां आया आहियो असां अपार ख़ुशी, असांखे अपार ख़ुशी जो खज़ानो ॾियण। तव्हां असांजी झोली भरो था। तव्हां असांखे पहिरियों शांतीधाम में वठी वेंदा, पोइ पंहिंजी राजधानी में ईंदासीं। तव्हां सां गॾु पहिरियों शांतीधाम में वेंदासीं, पोइ पंहिंजी राजधानी में ईंदासीं। वरदाना समस्याओं की समाधान रूप में परिवर्तन करण वारा विश्व कल्याणकारी भव। मां विश्व कल्याणकारी आहियां। हाणे हिन श्रेष्ठ भावना श्रेष्ठ कामना जे संस्कार इमर्ज करो। हिन श्रेष्ठ संस्कार जे अॻियां हद जा संस्कार स्वतः समाप्त थी वेंदा। समस्याएं समाधान जे रूप में परिवर्तित थी वेंदियूं। जॾहिं युद्ध में समय न गवाइणो आहे, लेकिन विजयीपन जे संस्कार इमर्ज करो।
हाणे सभु कुझु सेवा में लॻाए ॾियो त महिनत सां छुटिजी वेंदसि। समस्याउनि में वञण जे बजाए दान ॾियो, वरदान ॾियो त स्व जो ग्रहण स्वतः समाप्त थी वेंदो। स्लोगन आहे, कंहिंजी कमी कमज़ोरी जो वर्णन करण जे बजाए गुण स्वरूप ठहो, गुणनि जो वर्णन करो। अव्यक्त इशारो, बाबा जो ॿार सां एतिरो प्यारु आहे, बाबा जो ॿारनि सां एॾो प्यारु आहे जो अमृत वेले साईं ॿारनि जी पालना कंदा आहिनि। दिन ॾींहं जो आराम सां केतिरो श्रेष्ठ हूंदो आहे। स्वयं भॻवानु मिलन मल्हाइण लाइ सॾु कंदा आहिनि, रूह रियान कंदा आहिनि, शक्ति भरंदा आहिनि। बाबा जी मोहबत जे गीत असांखे उठाईंदा आहिनि, केतिरो स्नेह सां सॾु कंदा आहिनि, उथारंदा आहिनि। मिठा ॿार, प्यारा ॿार अचो। त हिन प्यार जी पालना खे प्रैक्टिकल स्वरूप आहे सहज योगी जीवन। जो असांखे बाबा जो प्यारु मिले थो, उनजी निशानी छा आहे कि असांजे जीवन में असां सहज ई बाबा खे सर्व संबंधनि सां यादि करे सदा सर्व समस्याउनि सां मुक्त रहंदासीं, ख़ुशि रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।